जुडो लगे ॻोठ यार मोहम्मद सियाल जे रहवासी पीरसन खान मोहम्मद ऐं संदसि पुट रज़ाक सियाल मीडिया सेंटर जुडो ते एहतजाज कंदे चयो त देह 205-204 में असांजी ज़रई ज़मीन आहे। गुज़िरियल वरी अरसे खां असांजे मुखालिफ़ धुर जा माण्हू रेवेन्यू अमलदारनि जी मुबैना मिली भगत सां आबाणी मिल्कियत ते नाजाइज़ कब्ज़ो करण लाइ साज़िशूं करे रहिया आहिनि। हुन इल्ज़ाम हयो त मुख्तियार कार जुडो ऐं मुख्तियार कार डिग्री ॻरी रिश्वत एवज़ असांजे हिस्से वारी 188 एकड़ ज़मीन मुखालिफ़ धुर खे ॾियणु चाहिनि था। जंहिं लाइ रेवेन्यू अमलदारनि ग़ैर क़ानूनी तौर मुखालिफ़नि खे ज़मीन जा सेल सर्टिफिकेट जारी करे छॾिया आहिनि, जॾहिं त हीउ मामिलो कोर्ट सगोरी में हलंदड़ आहे ऐं मज़कूरा ज़मीन ज़रई बैंक में गिरवी पियल आहे। पर रेवेन्यू अमलदार कानून आइन जी लताड़ करे ज़मीननि जा खाता बदिली करे असां सां ज़ुल्म करे रहिया आहिनि। हुननि आला अख़्तियारनि खां अपील कंदे चयो त मामले जो नोटिस वठी अहिड़े गैर क़ानूनी क़दम जी जांच करे मुलविस अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।